अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अफला यंज़ुरून इलल इबिल कैफ़ खुलिक़त व इलस समाई कैफ़ रुफ़िअत व इलल जिबालि कैफ़ नुसिबत व इलल अर्दि कैफ़ सुतिहत फज़क्किर इन्नमा अन्ता मुज़क्किर लस्त अलैहिम मुसैतिर इल्ला मन तवल्ला व कफ़र फयुअज़्ज़िबुहु अल्लाहुल अज़ाबल अकबर इन्न इलैना इयाबहुम थुम्मा इन्न अलैना हिसाबहुम अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम अल्लाह तबारक व तआला इन आयतुनि जे अंदरि पंहिंजे हिकिड़ाई जा दलील ज़िक्र करणु फरमाया है बार बार रब साईं पंहिंजे पैदा कयल शयुनि जो ज़िक्र फरमाए थो जेके वॾे में वॾियूं तव्हां त मुंहिंजा पान आहिनि के पढ़ी ॿुधी करे सम्झ हासिल कर मां रब खे अकेलो करे मञे मुंहिंजी बंदगी कनि मूंसां कंहिंखे भाईवार न कनि फरमाया फला यंज़ुरून इलल इबिल कैफ़ खुलिक़त त नथा ॾिसनि त उठ ॾांहुं कहिड़ी तरह ख़ल्क़ियल आहे व इलस समाई कैफ़ रुफ़िअत नथा ॾिसनि आसमान ॾांहुं त कीअं मथां कयो वियो आहे व इलल जिबालि कैफ़ नुसिबत ऐं जबलनि ॾांहुं त कीअं खड़ा कयल आहिनि व इलल अर्दि कैफ़ सुतिहत ऐं ज़मीन ॾांहुं त कीअं विछायल आहे फज़क्किर इन्नमा अन्ता मुज़क्किर तूं नसीहत कर जो रुगो तूं नसीहत कंदड़ आहीं लस्त अलैहिम बिमुसैतिर ऐं न आहे तूं उन्हनि ते दारोगो इल्ला मन तवल्ला व कफ़र पर जंहिं मोड़ियो ऐं कुफ़्र कयो फयुअज़्ज़िबुहु अल्लाहुल अज़ाबल अकबर त अल्लाह ताला उनखे अज़ाब ॾींदो वॾो इन्न इलैना इयाबहुम बेशक उन्हनि खे असां ॾांहुं अचणो आहे थुम्मा इन्न अलैना हिसाबहुम वरी असांजो कमु आहे उन्हनि खां हिसाब वठणु मुफ़स्सिरीन हज़रात लिखियो आहे जॾहिं इहे आयतूं नाज़िल थियूं जिन में जहन्नम ऐं जन्नत ऐं खैर जो असुल जो बयान आहे इन सूरत जे अंदरि बि पहिरीं जहन्नम जो ज़िक्र आयो ऐं बाद में जन्नत जो त काफ़र इहो बयान ॿुधी करे मस्तिरियूं टटोलियूं ऐं इनकार करणु लॻा त ईअं थियणु महाल आहे त कीअं मुंहं कारा थींदा वरी कीअं इहो इंसान बाहि में पवंदो ऐं वरी मरंदो बि न जीअंदो बि न
इन खे वली या कौड़ी खाराई वेंदी ऐं जे मथे ज़िक्र थियो त उन जे पाणी पीअण सां आंडरा कबिजी वेंदा सॼो अंदरि खोखलो थी वेंदो वरी अलाह साईं वरी जिस्म खे जोड़ींदो इहे ॿुधी करे मञूं त कोन रहंदो इन्हनि ॻाल्हियुनि ते ठठियूं ऐं मस्किरियूं करे खिलण लॻा हुनजी तंबी ऐं ख़बरदारीअ लाइ अलाह ताला पंहिंजे चेन कुदरतनि जो बयान थो फरमाए ते इनकार कंदड़ काफ़िरो मुनकिरो अमी ज़रा सोच करे ॾिसो त दुनिया में अवां जे साम्हूं अल्लाह ताला जी कुदरतुनि जा अजीब मिसाल पहिरियों मिसाल उठ ॿियो मथां आसमान टियों ज़मीन चौथों जबल फरमाया फला यंजुरून इलल इबिल कैफ खुलिक़त वे माण्हू ठगे नथा ॾिसनि कहिड़े अजीब तरह ख़ल्क़ियल आहे उनजी ड्रेक कुव्वत हेबत खे ॾिसो वरी संदसि अमल बार फर्मा बरदारीअ ॾांहुं नज़र करियो त नंढड़ो ॿार बि हुनजे महारत खे वठी कोहनि जा कोह मेलनि जा मोयल उन ते ॿार खणी करे हले त बि उठ इंकार कोन कंदो ऐं वरी उठीअ जो खीर सॼे घर जी किफ़ायत कंदड़ आहे उठ बिस्मिल्लाह अल्लाह अकबर करे ज़बर करे उनजो गोश्त तक़सीम कजे त ॻोठनि जो ॻोठ खाइजे ऐं उनजे पशम मां लिबास ठहे थो जेकर मथसि ॿार न ॾजे त समूरो घर जो असबाब खणी हले एॾो उठ ताक़तवर अल्लाह पाक पैदा करणो तफ़सीर कबीर इमाम फ़खरुद्दीन राज़ी रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे अल्लाह ताला जानवरनि मां फ़क़त उठ जो ज़िक्र हिन करे फरमायो जो हुन में घणा फ़ाइदा आहिनि ॿिए कंहिं जानवर में एतिरा फ़ाइदा न आहिनि उन वक़्तु अरबनि में जेको उठनि खां वधीक को अहिड़ो जानवर न हो हाथी वग़ैरह उन्हनि कोन ॾिठो ऐं हाथीअ में उठ जेतिरा बि फ़ाइदा न आहिनि अरबनि जो असुल खां उठ सां घणो वाइदो ऐं तजुर्बो खीर त उन्हनि जे गुज़रान आहे उनजे पशम मां उनजो लिबास ठहियो सवारीअ लाइ बि उन जहिड़ो कारामद जानवर वठनि ॿियो कोन हो छो त हुनखे नंढो ॿार बि हलाए सघे थो हुनजो खाधो बि ख़र्च आहे रहण लाइ हुनखे रण में पट ते छॾे ॾियोसि तॾहिं बि काफ़ियत जॾहिं क़ुर शरीफ़ जा पहिरियां मुखातिब अरब आहिनि तंहिं करे उन्हनि खे उठ जो मिसाल ॾिनो वियो छो त उठ जी हलकत में उनजे फ़ाइदनि खां वाक़ुफ़ त एॾे सारे वॾे उठ खे अल्लाह पाक पैदा करणु फरमायो हिनजे तरफ़ त हिनजे पैदा करण वारो बि को रब आहे ख़ालिक़ आहे ऐं उहे इनकार कंदड़ काफ़र आसमान में नज़र नथा कनि त कीअं न मथां कयो वियो आहे जंहिंखे न थंभो न काथूणी आहे ऐं हुन में सिज चंड तारा पंहिंजे पंहिंजे वारे सां उभरनि ऐं हलनि चलनि इहा अलाह जी वॾी कुदरत आहे वइलल जिबाल कैफ़ नुसिबत ऐं क़यामत जा मुनकिर दुनिया में उन्हनि खे नथा ॾिसनि त कीअं न अल्लाह जी कुदरत उन्हनि खे हिकु हंधि बीहारे मज़बूत मुहकम छॾियो आहे जिन मां के वॾा त के नंढा किंजियूं चोटियूं आसमान सां वञी नज़र अचनि थियूं
जेकॾहिं हली वञनि उन्हनि खे ॾिसबो त अलाह जे कुदरत जो हिकु अजीब नज़ारो पियो ॾिसण में ऐं सभिनी कुदरतनि काफ़िरनि जी नज़र ई कान आहे छा इन जे तरफ़ बि ध्यानु करणु वइलल अर्ज़ि कैफ़ सुतिहत ऐं ज़मीन खे बि नथा ॾिसनि त कीअं कुशादी पखेड़ी ऐं ॻाल्हि वांगुरु विछाई पई आहे सभु मख़लूक़ात जिन इंसान पखी परंदा मछूं मकड़ माकोड़ियूं ॿिया जीत जानवर उन ते रहनि था ऐं हलनि चलनि था दरिया नालियूं चश्मा पाणीअ जा वहनि था तरह तरह गुल फल पोखूं सब्ज़ूं गाह वग़ैरह अल्लाह पाक इन ज़मीन मां फुटाइण फरमाए थो उन सभिनी अजाइबनि खे ॾिसी अल्लाह जे कुदरत जा दलील नथा वठनि जंहिं रब्बुल आलमीन अहिड़ा अजाइब ख़ल्क़िया तो वरी बि मोटाए पैदा कंदो ऐं हिसाब किताब वठी जज़ाए सज़ा हज़रत मौलाना अशरफ अली थानवी रहमतुल्लाह अलैह ऐं हज़रत मौलाना शाह अब्दुल अज़ीज़ देलवी रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे उन्हनि चइनि उठ जबल ज़मीन ऐं आसमान जो ख़ासि इन करे ज़िक्र आहे जो अरबुस्तान जा माण्हू अक्सर झंगलनि ऐं रणनि में हलंदा चलंदा ऐं उठ चारींदा हुआ उते उन्हनि जे साम्हूं ओठो माल हूंदो हो जिन खे हू पिया चारींदा हुआ ऐं मथे आसमान हेठि ज़मीन ऐं आस पास जबल हूंदा हुआ उन ई करे उनजो ज़िक्र फरमायल आहे जेकी रोज़ इन्हनि खे अखियुनि जे साम्हूं हूंदा हुआ ऐं उन्हनि अजीब ग़रीब अलामतुनि में ध्यानु करियो तव्हांखे क़यामत जे वाक़िए थियण जो पतो पइजी वञे हज़रत मौलाना उबैदुल्लाह सिंधी रहमतुल्लाह अलैह इन आयतुनि जो तफ़सीर अजीब घणो फरमायो त हर हिक इंसान में इहे सिफ़तूं हुजण घुरिजनि ख़ुसूसन मुस्लिमाननि वरी मुस्लमाननि मां ख़ुसूसन हर हिकु जेको वॾो आहे उस्ताद हुजे पाड़े जो चङो हुजे ॻोठ जो वॾो हुजे क़ौम जो वॾो हुजे ज़िले जो वॾो हुजे सूबे जो वॾो हुजे मुल्क जो वॾो हुजे उठ में काफ़ी अहिड़ियूं सिफ़तूं आहिनि एतिरो ॿार खणण वारो ऐं बुख रखण वारो पाणी कुझु ॾींहं न मिले तॾहिं बि उठ खे परवाह न हूंदी आहे पंहिंजो अल्लाह पाक हुनजे अंदरि अहिड़ी शइ रखी छॾी आहे जो पाणी पीए कुझु ॾींहं हुनखे पाणी न मिले तॾहिं बि हुनजो गुज़ारो थी वियो केॾो ताक़तवर आहे पर पंहिंजे मालिक जो फर्माबरदार आहे जेको हुनखे खाराए थो रहाए थो ख़िदमत करे थो त इंसान तूं पंहिंजे रब जी बंदगी कर रब जो फर्माबरदार उठ ते नज़र कर कीअं केॾो ताक़तवर आहे जेकॾहिं सिधो थिए हिकिड़ो उठ काफ़ी माण्हुनि खे खाई वञे कोई हुनखे वठण वारो कोन्हे पर एॾो सारो ताक़तवर जानवर मालिक जो एॾो फर्माबरदार आहे त इंसान तूं बि उठ वारी सिफ़त पाण में पैदा कर बुर्दबारी पैदा कर केॾो बि ॿार अची वञे मुश्किलात अची वञे त रब जे दर खे छॾे करे ॿिए वारो न वञे ऐं भलाई जे कमनि में
हर इंसान जा हौसला मथे बुलंद हुजनि जी आसमान बुलंदो आहे त मूंखे भलाई जा कम ईअं करणा आहिनि मथे परवाज़ हुजे जेके भी भलाई जा कम आहिनि दीनी आहिनि दुनियावी आहिनि दिमाग़ी आहिनि पूरे इंसानियत जी ख़िदमत आहे त इंसान पाण में इहा सिफ़त पैदा करे उठ जे सहब वारी इन जे ताक़त वांगुरु जेतिरी पंहिंजी ताक़त हुजे इस्तेमाल करे ऐं उन जा ख़्याल अज़म हेॾा मथे बुलंद हुजनि इहा आसमान आहे ऐं जबल वांगुरु पंहिंजी ज़िंदगी मज़बूत रखे जेको भी जाइज़ कम हुजे हक़ जो हुजे तो जबल वांगुरु मज़बूत बीही करे इस्तिक़ामत धारे अल्लाह खां मदद घुरंदो रहे हेॾे होॾे हिले न जबल पंहिंजे जाइ ते मज़बूत बीठो आहे ईअं मुस्लमान हक़ वारो जबलन वांगुरु मज़बूत बी डटके करे दीन जो कम करे हक़ जो कम करे दीन जे कम करण में हक़ जी ॻाल्हि खे वाखाइण में इशाअत करण में तकलीफ़ ईंदियूं आहिनि पोइ इंसान जबल वांगुरु मज़बूत पंहिंजे अज़म खे हेठि न कर आसमान वांगुरु बुलंद रखे मज़बूत बि उस्ताद साहब हिकिड़ो वाक़ियो ॿुधायो त हिकिड़ो माण्हू बादशाह हुयो कंहिं मुल्क ते का कंहिं हिकु दफ़ो ॿियो दफ़ो पत न पई थिए मायूस थी करे वेही रहे पोइ जीअं ई पंहिंजी जॻह में वेठो कोरीअड़े खे ॾिठईं त मथे चढ़ण जी कोशिशि कयईं हिकु दफ़ो कुझु चढ़ी वियो वरी किरी पियो वरी ॿियो दफ़ो टियों दफ़ो आख़िरकार छत ताईं चढ़ी वियो दानी हलणु शुरू कयईं उन बादशाह कमांडर जे दिलि में ख़्यालु आयो त इहो ज़ईफ़ हिकिड़ी मख़लूक आहे उनजो बि जॾहिं अज़म इहो हुयो इरादो इहो हो त मूंखे मथे छत ते चढ़ी करे छत ताईं चढ़ी करे घर वञणो आहे तानी हणणी आहे हिकु दफ़ो किरियो ॿियो दफ़ो टियों दफ़ो आख़िरकार चढ़ी वियो पंहिंजे मक़सद में कामयाब थी वियो जंहिं इंसान जो जेको भलो अज़म हुजे इरादो हुजे नेकीअ जो भलाईअ जो उन ते मज़बूत बीही करे कमु कंदो रहे अल्लाह कामयाबी ॾींदो अजुर बि अल्लाह वैलल अर्ज़ कैफ़ सुतिहत ऐं ज़मीन खे बि नथा ॾिसनि कीअं कुशादी तरह पखेड़ी ऐं गाली जे वांगुरु विछाई पई आहे सभु मख़लूक़ात जिन इंसान पखी परंदा मछलियूं मकड़ माकोड़ियूं या जीत जानवर उन ते रहनि था हलनि चलनि था ऐं दरिया नहरियूं चश्मा मिठे पाणीअ जा वहनि था तरह तरह गुल फुल फूकूं सब्जियूं गाह वग़ैरह उभरनि था त इंसान खे वरी ज़मीन वांगुरु रखणु ज़मीन जीअं सभु ॿार खयूं बीठी आहे घर बीठाए तॾहिं बि जेका शइ कर त ज़मीन में साहब आहे आजिज़ी आहे जंहिं इंसान में आजिज़ी हूंदी रब खे राज़ी करण जे लाइ अल्लाह पाक उनखे बुलंद करणु फरमाई जीअं ज़मीन जो शान आला उत्तम आहे मिटीअ जी फज़ीलत आहे समूरनि शयुनि खां वधीक
अड़े नमूने सां जेको मुस्लमान मर्द हुजे औरत हुजे पाण बि सिफ़तूं पैदा कंदा अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे हिन दुनिया में भी कामयाब कंदो आखिरत में भी कामयाब फज़क्किर इन्नमा अंत मुज़क्किर वो जने काफर दुनिया में पांडे सामू अल्लाह जी कुदरत जा दलील पया ॾिसनि था त गौर फिक्र नथा कनि ते मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अवां उन जो फिक्र ऐं गम न कयो अवां फ़क़त नसीहत कंदड़ आहे मौलाना अब्दुल्लाह सिंधी रहमतुल्लाह अलैहि ख़ुसूसन अल हक़ वारनि खे हिन मां नसीहत कई आहे तव्हांजा अज़म अहिड़ा हुजनि ऊठ वांगुरु मज़बूत आसमान वांगुरु बुलंद जबलन वांगुरु इस्तिक़ामत ऐं सफ़ ऐं आजिज़ी ज़मीन वांगुरु जंहिं इंसान में अक को इंसान भी चार सिफ़तूं हूंदियूं अल्लाह त हुनखे पंहिंजे मक़सद में कामयाब दुआ आहे अल्लाह पाक तव्हां असां में इहे सिफ़तूं पैदा करणु फरमाए ऐं इन मां सोच सम्झ रब जी ज़ात एॾी आला उत्तम आहे रब सां हिनखे कीअं पैदा कयो आहे उठ जहिड़े वॾे जानवर खे आसमान खे बुलंद जबलनि खे मज़बूत ऐं ज़मीन खे केॾो कुशादो कयो आहे विछाणो कयो आहे जेकॾहिं इंसान सिर्फ़ ज़मीन ते सुम्ही पवे तॾहिं बि आराम सां हुनखे निंड अचे जेकर हेठि मथे ज़मीन समूरी हुजे हा त इंसान जो रहणु ॾाढो मुश्किल हो अल्लाह पाक हिनखे विछाणो करणु अल्लाह पाक नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे फरमाए त तूं बस नसीहत कर जेको नसीहत ते अमल कंदो त हुनजे लाइ फ़ाइदो आहे पर जेको नसीहत ते अमल नथो करे तूं गम फिक्र न कर लस्त अलैहिम बिमुसैतिर अभी उन्हनि ते दारोगा थी न आया जो उनजे बदकिरदारी कुफर जा ज़िम्मेदार रहो अवां खां उनजे बाबति पुछाणो न थींदो अवी फ़क़त नसीहत कंदड़ आहियो नसीहत पया कयो मञनि या न मञनि तंहिं बाबति अवां ते को बार कोन आहे बाक़ी जंहिंखे इल्म आहे उनखे ॿुधाइण जो बार आहे जेको हक़ जी ॻाल्हि नथो चवे क़यामत जे ॾींहुं उनजे लाइ वईंदो आहे त उनखे लोह जा लगाम छपाए करे पाराया वेंदा बाहि जा तव्हां हक़ खे लिकायो इल्म हूंदे तव्हां पंहिंजे इल्म खे ज़ाहिर न कयो अल्लाह पाक खां दुआ तरफ़ सां हर मुस्लमान खे जेको इल्म ॾिनो आहे जेका हक़ जी ॻाल्हि हुनखे मालूम आहे उहा पाण बि अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं ॿियनि ताईं ॿुधाइण जी बि तौफ़ीक़ अता फरमाए हक़ जी जेका बि ॻाल्हि आहे दीन जी जेका बि ॻाल्हि आहे जंहिंखे जेतिरो इल्मु आहे उहो उन शइ जो आलिम आहे उनखे पाण बि अमल करणो आहे ऐं ॿियनि ताईं बि ॿुधाइणो आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सूरज तव्हांखे हिकिड़ी आयत अचे थी उहा बि ॿियनि ताईं पहुचाए इल्ला मन तवल्ला व कफर फयुअज़्ज़िबुहु अल्लाहु अल-अज़ाब अल-अकबर आओ जंहिं अवां जी नसीहत खां मुंहुं मोड़ियो ऐं बेफ़रमानी ऐं कुफ़्र कयो अल्लाह ताला आख़िरत में अहिड़नि मुनकरनि खे बिल्कुलु सख़्त में सख़्त सज़ा ॾींदी ऐं वॾे में वॾो अज़ाब इन्न इलैना इयाबहुम तुम्मा इन्न अलैना हिसाबहुम जो त उन्हनि खे नेठि मरी असां वटि अचिणो आहे अल्लाह जो जवे क़ुर पाक तूं उनखे ॿुधाए मञीदा त उन्हनि जो फ़ाइदो आहे न मञीदा त ज़रूरी असांजी तरफ़ ईंदा तुम इन अलैना हिसाबहुम पोइ असांजो ई कमु आहे उन्हनि खां हिसाब वठणु उन बाबति को बि फिक्र न कयो उहे काफ़र पाण ई असां वटि वापसि ईंदा
उनखां रूबरू उन कुफर इनकार ऐं रूबरदानी बाबति पुछा कई वेंदी ऐं हर कंहिंखे सज़ा ॾिनी वेंदी जेको कयो आहे। हर हिकु इंसान पंहिंजे ज़िंदगीअ ते नज़र करे पहिरियों पहिरियों जेको वॾो गुनाह आहे उहो कुफर वारो आहे, शिरक वारो आहे ऐं उनखां हटी करे बाक़ी जेके कबीरा गुनाह सगीरा गुनाह इंसान उन्हनि खां बि बचंदो रहे। कुफर ऐं शिरक जेकॾहिं कयईं त हमेशह जो हमेशह जे लाइ जहन्नम में हलियो वियो। बाक़ी जेकॾहिं ॿिया गुनाह त पोइ हुनजी सज़ा हुनखे भोगणी पवंदी। उहा सज़ा बि मामूली न आहे। क़यामत जे ॾींहुं हिकिड़नि जा मुंहं रोशन हूंदा, ॿियनि जा मुंहं कारा हूंदा, हुन मां कारा साहिबी जीअं हदीस पाक में अचे थो। ॼण त सुवाल कयो वियो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां त साईं आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खां वठी करे क़यामत ताईं थींदड़ उम्मत क़यामत में हिकिड़े मैदान में कठी हूंदी, अवां पंहिंजे उम्मत खे कीअं सुञाणींदव? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो निशानियूं खणी अचण मुंहिंजे उम्मतीअ जो कमु आहे, सुञाणण मां मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कमु आहे। पाण फरमायो जेको 5 वक़्त मुंहिंजो उम्मती निमाज़ पढ़ंदो, निमाज़ पढ़ण जे करे वुज़ू कंदो, वुज़ूअ में जेके उज़वा धोईंदो, अल्लाह पाक इन मुंहिंजे उम्मतीअ जा मर्द ऐं औरत जा इहे उज़वा चिपकाईंदो। मुंहुं, 2 हथ, 2 पेर मां सुञाणींदुसि त इहो मुंहिंजो उम्मती आहे। मां हुनखे सुञाणे करे हौज़ कौसर पीआरींदुमि। हौज़ कौसर पीअण सां एतिरी भलाई थींदी जो जेको क़यामत जो ॾींहुं 50,000 साल जो आहे वरी हुनखे वञण लॻंदी। तंहिंजे करे निमाज़ मोमिन जे लाइ निशानी आहे, अलामत आहे। हिन जहान में बि छोड़कारो, क़बर में बि, क़यामत जे ॾींहुं बि। हे मुस्लमानों, जेकॾहिं अव्हांखे शौक़ु, असांखे शौक़ु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हथनि मुबारकनि सां हौज़ कौसर पियो। मुंहिंजा मुस्लमान भाइरों भेनरियूं 5 वक़्त निमाज़ पाबंदीअ सां पढ़ो। बरकत वारी रात आहे।